दुरूद शरीफ असुल इंदो कौन थवे या असुल रुठा लो दुरूद को खुदा जा बंदा पढ़ो दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम उलमाए किराम ऐ मुझा अजीज दोस्तों भाइरों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मुक़द्दस किताब कुरान करीम मां कुछ अल्फाज मुबारक पढ़िया थम। बिन जहान जे सरदार साकी कौसर शाफे रोज़े बाशर सैयदुल अव्वलीन वल आखिरीन मिठड़े नाले वारे साईं हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह तहां सबे दिल जी मोहब्बत से ॾाढियां चओ सल्लल्लाहु चओ चओ कुछ ॻाल्हायो ॻाल्हायो हिम्मत करो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जे पाक फरमान मुबारक मां एक हदीस मुबारक जा लफ्ज मुबारक पढ़िया थम। अल्लाह पाक खां दुआ है अल्लाह पाक सही मकसद मतलब मफ़हूम बयान करण जी तौफीक अता फरमाए। बयान करण खां बाद में अल्लाह पाक तवाएं असां सभनी मुसलमानन के अमल करण जी तौफीक अता फरमाए। अजीजो अज तवाएं असां हिन दीनी इदारे मदरसा मतलब उलूम में पंध करे पांजो कीमती वक्त कढ़ी करे अल्लाह के राजी करण जे इरादे सां हिते पहुता आहियूं। अवा इहो इरादो आहे न को ॿियो आहे जन जो इहो इरादो आहे ॿई हथ बुलंद आवाज़ करे मथे करे चओ सुभान अल्लाह। हाँ कुछ सुजागी भी खपे तो पो गाल समझ में ईंदी। अजीजो मां कुरान करीम जा जेके लफ्ज मुबारक पढ़िया है न उन लफ्जन जी माना ए तर्जुमो इहो आ त अल्लाह साईं सोने नबी के हुकुम कयो आ त मुंहिंजा नबी तू चओ त अल्लाह हिक आ। तहां भी ज़बान से चओ खणी पढ़ो पढ़ो रब जो नालो अल्लाह। लफ्ज अल्लाह इन्हीं में जमाल भी आहे जलाल भी आहे रहमत भी आहे सत्तर भी आहे ढक भी आहे इल्म भी आहे हिल्म भी आहे बरकत भी आहे रहमत भी आहे लफ्ज अल्लाह। बाकी अल्लाह पाक जा सिफाती नाला भी घणा है रहमाना रहीमा कादिरा कदीरा ये सब सिफाती नाला है। लेकिन रब जो जाती नालो जेको आ वो आहे अल्लाह। छा नालो आ पढ़ो यार मेहरबानी कयो मां सां अल्लाह। कुरान शरीफ तहां खोलींदो न पहिरियों पहिरियों वर्को खोलींदो सूरत फातिहा जे मथा पहिरीं पहिरीं सिट लिखी पई आहे बिस्मिल्लाह रहमान बिस्मिल्लाह अल्लाह जो नालो पहिरियों अर्रहमान अर्रहीम सिफाती नाला पो वरी सूरत फातिहा शुरू पई थींदी आहे अलहम्दो ॻाल्हायो त सही यार मां अलहम्दो लिल्लाह अल्लाह जो ज़ाती नालो। उलमाए किराम लिखियो आहे हिकिड़ो माण्हू मन्नत थो मञे तो जेकॾहिं मूंखे ड्यूटी मिली वई तो मां अल्लाह जी तारीफ़ कंदुमि हम्द कंदुमि तारीफ़ कंदुमि या ही मुझो फलानो कम आयो थी वने त
तो अल्लाह जी तारीफ कंदुस हमद कंदुस कम वो थियुस पो सिर्फ ज़बान सा एक दफो चाहिए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मन्नत पूरी थी जो तो रब जो नालो है ज़ाती अल्लाह छा नालो आबा थोड़ो डाढ़ा चओ तो मां तव्हांखे कुरान में ॿुधायां तो अल्लाह छा नालो आ फरमाया यखलुकुकुम फी बुतून उम्महातिकुम खल्क़म मिन बाद खल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास यखलुकुकुम फी बुतून उम्महातिकुम खल्क़म मिन बाद खल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम लहुल मुल्कु ला इलाहा इल्ला हुवा फअन्ना तुसरफून। तर्जुमो ॿुधो अल्लाह से फरमाए तो जंहिं अम्मा जे पेट में तहां जा नक्शा ठाया तहां जो वजूद ठायो इहो अल्लाह तहां जो पालनहार आहे सुभान अल्लाह यो अल्लाह ओ मुसलमानो अल्लाह जो नालो रहमतुन ए बरकतुन वारो नालो वा सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह में भी अल्लाह जो जाती नालो पहिरियों आ अल्हम्दुलिल्लाह में भी अल्लाह जो जाती नालो पहिरियों आ बाकी सिफाती नाला घणा चवे तो हो वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिन अल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। चवे तो अल्लाह अल मुमिन सिफाती नालो अल मुहैमिन सिफाती नालो अल अजीज सिफाती नालो अल गफ्फार सिफाती नालो गफूर सिफाती नालो पर रब जो जेको जाती नालो आ उहो आहे अल्लाह जंहिंमें जलाल भी आहे चो जमाल भी आहे। सिफाती नालन में एक एक सिफत जो जिक्र आ मसल तो मसलन गफ्फार बख्शनहार लेकिन जडे तवा सा दिल जी गहराई सा दिल जी मोहब्बत सा चौंदा से अल्लाह रब जू सारियों सिफतूं जेके रहमतुन ए बरकत वारियों आहिनि अल्लाह पाक तो साजे मतो नाज़िल करे छड़ींदो रब जे तरफ ऐलान थींदो बाना तू मुझो जाती नालो वरतो आ तू मुझो जिक्र कयो आ हाने घुरण तो जो कमा अता करण मा अल्लाह जी जात जो कमा अल्लाह सुभान अल्लाह चओ बुलंद आवाज से सुभान अल्लाह। आज कपड़ा अच्छा पाता से पटको भी अच्छो आहे टोपी भी अच्छी आए पर मुसलमानो दिल गुनाह जे करे डाढी मेरी आ दिल साफ थी जाई त रब जे जिक्र सा साफ थी जाई चो सुभान अल्लाह। चवे तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ओ ईमान वारो रब जो जिक्र घणो कंदा कयो अल्लाह जो जिक्र घणो कंदा कयो जडे बानो अल्लाह जे नाले जी सुञाण कंदो आ त पो रब जे तरफों भी रहमतुन जा दरवाजा खुलजी पवंदा आहिनि। तिरमिज़ी शरीफ में रिवायत मौजूद आ हजरत अबू हुरैरा मिठे मोहम्मद अरबी जो सहाबी आ पैगंबर जो गुलाम आ ओ मुसलमानो अहले सुन्नत वल जमात जो बंदी जमात जो अकीदो ईमान आ जेके मिठे मोहम्मद अरबी जा सहाबा चो असां जे अखिन जा नूर आहिनि चो सुभान अल्लाह। हथड़ा मथे करे गवाही दो रहमत वारा मलाक क़यामत में गवाही दीदा चो सुभान अल्लाह। चेतो मदनी दे सारे सहाबा शेरां दे शेर हन जिथे जिथे काफरां दे मुंह दिते फेर हन ओ मदनी दे सारे सहाबा शेरां दे शेर हन जिथे जिथे काफरां दे मुंह दिते फेर हन ओ जिन्हां इस्लाम खातिर
ओ जिन्ना इस्लाम खातिर, ओ जिन्ना इस्लाम खातिर लड़ियां लड़ाइयां रब दित्या उन्हां किवें शाह उत्ते शाहियां। ओ जिन्ना दिलों दिलों अखी नाल, ओ जिन्ना दिलों दिलों अखी नाल मदनी दे लाइयां रब दित्या उन्हां किवें शाह उत्ते शाहियां। अबू हुरैरा नबी जो सहाबिया पैगंबर जो गुलाम वो रिवायत फरमाइंदो आ त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत वाली ज़बान सा पाण फरमायो आ ओ मुसलमानो तू इए कलाम करे मां इए गाल्हाया तू गाल्हाए मानू गुफ्तगू चवन मानू गाल चवन पर आमना जो लाल गाल्हाइंदो वेंदो मानू हदीस चौंदा वेंदा। चौ सुभान अल्लाह। नबी जा बोल हदीस पैगंबर जी गुफ्तगू हदीस जेको मिठे मोहम्मद अरबी जो गुस्ताख चो इयो आहे खबीस। अब नबी जी गुफ्तगू छा चो भी चो हदीस चवे तो वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबकुम वमा गवा वमा यल्तक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा। जो सुभान अल्लाह। बाबा सादी चा लिखियो बोस्ता में चवे तो मुस्तफा हरगिज़ न गुफ्ते सुभान अल्लाह मुस्तफा हरगिज़ न गुफ्ते ता न गुफ्ते जिब्राइल जिब्राइल हम न गुफ्ते ता न गुफ्ते किरदगार। चवे तो मिठो मोहम्मद अरबी एतरे ते कुछ न बुधाइंदो आ जेतरे ते जिब्रील खुदा जो पैगाम खणी करे मुस्तफा जे दरवाजे ते ना अचे जिब्रील के रब मोकलींदो आ मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ जिब्रील पैगाम खणींदो आ। ज़बान मुस्तफा जी हकीकत में कलाम अल्लाह जो हुंदो आ। चो सुभान अल्लाह। नबी अंजे सरदार मिठे मोहम्मद अरबी फरमायो बनी इसराइल में हिकड़ो मानू हो जंहिंजो नालो किफिल हो ॾाढो गुनाहगार ते बदकार ते सियाकार आ। एक दफे रस्तो वरतू वेंदो पयो आ अॻियां हसीन ते जमील औरत आई आ हाणे उहा छा थी चवे थी किफिल मेहरबानी कर मांखे 100 रुपयो ॾे मांखे ज़रूरत आ मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। किफिल तो चवे एतिरे ताईं न ॾींदो मां जेतिरे ताईं बदकारी न करां एतिरे ताईं सौ कोन ॾींदो मां गुनाह जो कम कया तो पो सौ ॾींदो। आखिर मजबूर थी करे औरत हा कई छो तो बच्चा बुख ते हा अकेला वेठा औरत कंबे पई डके पई। तिरमज़ी जी हदीस तो बुधाया तहां के जेका पैगंबर सोने पान बुधाई। चो सुभान अल्लाह। औरत कंबे पई हाने किफिल छा तो चवेस मां तो ते जबरदस्ती त न कई आ पान आई आ पान पैसा घुरिया थी पो कंबे छो थी। औरत छा चवंदी है सुभान अल्लाह डाढे डाढे चओ औरत छा थी चवे ओ किफिल जिंदगी में पहिरियों दफ़ो आ जो मां रब जी नाफरमानी थींदी पई आ। मां पाक दामन बीबी आहियां हयादार बीबी आहियां नेक सालिह बीबी आहियां बच्चन जी बुख मां बर्दाश्त नथी करे सघां इन जे करे अॼु ही नाफरमानी पई थींदी आ। ओ किफिल तोखे भी चवां थी फ़क़ालत इत्तक़िल्लाह किफिल तू भी अल्लाह जो भव कर तू भी ये गुनाह छड़े दे। नबियन जे सरदार मिठे मोहम्मद अरबी फरमायो अल्लाह जे नाले जो एडो असर थियो किफिल ते। अब अल्लाह जे नाले में असर आए तो ना डाढिया चौ सही हाने इन गाल गिर ते रख दी गाल तो बुधाया। अबुल हसन अली खरकानी रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग थी गुजरियो आ उन एक दफे वाइज कंदे कंदे अल्लाह जे नाले जी अजमत रब जे नाले जा बरकात फजाइल महासिन कमालात पे बयान कया। उते हकीम बू अली सीना जेको हकीम भी हो माकुलात जो माहिर भी हो फलसफी भी हो वो वेठो हो। अबुल हसन अली खरकानी रहमतुल्लाह अलैह चयो तो अल्लाह जे नाले में एडो असर आ
जो जडे बानो दिल से पढ़ंदो आ त उन बाने ते रहमत भी वसी पौंदी आ त रब उन बाने जे माल में बरकतों भी दींदो आ त अल्लाह उन जी इज्जत भी वधाईंदो आ। ॾाढे जो सुभान अल्लाह। तो हो हमरा हुयो न माकूली सिर्फ अकल ते हलन वारो बू अली सीना छा तो चवे चे अल्लाह जे नाले में एडो बरकतूं एडो इनकलाब चे हा चे यो किए थींदो तो मौलाना अबुल हसन अली खरकानी रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी बुजुर्ग छा तो चवेस ऐ खर तू चे दानी अरे गदा तोखे केड़ी खबर चे अल्लाह जे इस्म जो केडियो बरकतूं थींदियूं हन चो सुभान अल्लाह। हाणे मजमे में हकीम भी वडो हो माकुलात जो भी माहिर हो उनके जो चे गदा तोखे केड़ो पतो तो हमरा कावड़ जियो तारा गाढ़ा थिया पघर वहेस पियो हो भी नबाज हो बुजुर्ग हो अल्लाह वारो चवन लगो बू अली सीना कावड़ लगी गई पघर चढ़ी हुई अखियूं गाड़ियों थी वियूं थी जैसे हा चे तोखे सिर्फ चयो थम ऐ खर तू चे दानी गड्ढा तोखे केड़ो खबर गड्ढा जे लफ्ज चवण जे करे तो जे वजूद में एडो इनकलाब अची वयो आ अल्लाह जे नाले में अन्या बरकतूं ना आहिनि जे जाते रब जो नालो ईंदो अल्लाह जो इस्म ईंदो उते रहमत भी ईंदी बरकत भी ईंदी तो उते इज्जत जा फैसला भी थींदा चओ सुभान अल्लाह। हाणे उन औरत किफिल के छाती चवे चवे थी इत्तकिल्लाह अल्लाह जो भव कर रब खां डिज तू भी अल्लाह जो भव कर गुनाह न कर। मुसलमानों अल्लाह जे नाले जो असर हुनजी दिल जे मथों एड़ो थियो आ अल्लाह जे नाले में जलाल भी आहे जमाल भी आहे पर जदे इयो जलाल ए कमाल जाहिर तने थींदो जदे ज़बान चवण वारी ओड़ी हुजे। ॾाढे जो न सुभान अल्लाह। हाणे मारे तवज्जो कयो अब गोली ॾिठी गोली केड़ा जमाती घुरिया था चुप बुक चुप गोली ॾिठी दो ना हाणे या गोली खणी करे गोमाणी गिलोल में विझी करे ही करे हणे का मरदो कौन मरंदो न पर जे करे या गोली रेफल में विझी हणो तो कुत्तो भी मरी पवंदो ढोर भी मरी पवंदो पर माण्हू भी मरी पवंदो शायद सादिया ओ मुसलमानो ई अल्लाह जे नाले में अजमत भी आहे जलाल भी आहे जमाल भी आहे जे करे उनी बात उनी जबान में जो अल्लाह जो लफ्ज निकरे जेको वात गुनाहन में पलीत थियो पियो आ जेको कूड़ तो गालाए इनी जो वात पलीता जेको बहतान तो हणे इनी जो वात पलीता जेको गिला तो करे इनी जो वात पलीता जेको सुबह शाम रब जो जिक्र वेठो कंदो वा जो इनी जो वात भी पाक जो जबान भी पाक चवे तो वज़ाकिरीन अल्लाह कसीरात वज़ाकिरात जिक्र करण वारा मर्द ए जिक्र करण वारी औरतों हाने अल्लाह जो नालो हुन औरत खयो आ किफिल जी दिल जे मतो एड़ो असर थियो आ उन वक्त में उठी करे छा तो चवे पैसा भी छड्यम गुनाह भी छड्यम गुनाह न कंदुस बस वन तोखे इजाजत हली वन। ओ मुसलमानो नबी जे सरदार मिठे मोहम्मद अरबी फरमायो तिरमिज़ी दी हदीस आ ओ जे वक्त में गुनाह छडे करे रब जे नाले जी सुञाण कई अल्लाह जो नालो हुन जे सामो आयो आ हुन अल्लाह जे नाले जी सुञाण कई आ रात जो घर दे आयो आ सियारे जी मौसम आ अंदर कमरे में सुतो पयो आ रात जो अचानक मौत अचियो हाने सुबह जो घर जा भाती दिसन त घर जी छत जे मथों लिखियो पियो कद गफर अल्लाह लिल किफल कल जे अल्लाह जे नाले जी सुञाण कई आ रब उन्हीं के माफ करे छड़ियो चो सुभान अल्लाह। चवे तो तू खुदा सा प्यार कर पोदिस खुदा छा थो करे गैर का इनकार कर पो इस खुदा छा थो करे अल्लाह सा ताल्लुक जोड़ ओ मुसलमानो रब जो जिक्र कंदा कयो अल्लाह जे इस्म में वडी बरकत आ अल्लाह जो नालो वधीक मिठो आ पर जे कने
पाक ज़बान मां इहो रब जो नालो निकरी पवे खुदा जी ज़ात जो कसम आ पो अल्लाह जे तरफों रहमत वारा मलाइक भी मदद करण जे ला अची वेंदा आहिनि। हज़रत अनस नबी जो सहाबी आ पैगंबर जो गुलाम आ चवे तो मां पैगंबर मोहम्मद अरबी जी कचहरी में वेठो आ जो बंदी जमात जो कीदो ईमान आ जी नबी सोनो रहमतुल लिल आलमीन आ ये साईं जी मजलिस भी रहमत वारी आ सोनो नबी रहमतुल लिल आलमीन आ साईं जे सिद्दीक ते भी खुदा जी रहमत आ सोनो नबी रहमतुल लिल आलमीन आ साईं जे फारूक आजम ते भी खुदा जी रहमत आ साईं रहमतुल लिल आलमीन आ साईं जे उस्मान ज़िन्नूरैन ते भी खुदा जी रहमत आ साईं रहमतुल लिल आलमीन आ साईं जे अली ते भी खुदा जी रहमत आ असां जो अकीदो ईमान आ असां जो नबी रहमतुल लिल आलमीन आ साईं जे मक्के और मदीने ते भी रहमत आ त मोहम्मद अरबी जे पगर और पसीने ते भी अल्लाह जी रहमत आ चवे तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदान व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। बुलंद आवाज से जो सुभान अल्लाह। हाने नबियन जो सरदार मिठो मोहम्मद अरबी वेठो आ हजरत अनस नबी जो सहाबी आ पैगंबर जो गुलाम आ चवे तो मां पैगंबर सोने जी दरबार में वेठो आ अज वा मजलिस काथों अचे जे मजलिस जो सरदार हुंदो मिठो मोहम्मद बुधण वारा हुंदा हा सिद्दीक जड़ा जवान ॾाढा त जाओ दर्द मंदू से न पूछ के कहां बैठ गए तेरी महफल में गनीमत है जहां बैठ गए। जाते जगह मिली करीब आया त रंगजी वया विच में वेठा तॾहिं भी रंगजी वया जे पिछाड़ी में वेही करे दीदार कंदा रहा रब जी ज़ात जो कसम आ तॾहिं भी रब जी रहमत में रंगजी वया। चओ सुभान अल्लाह। तू ॾाढे प्यार सां चओ लफ़्ज़ सुभान अल्लाह त मां कुझ ते चवां न न ईअं न अञा प्यार सां चो तो मां उबावड़े जो मौलवी आं उबावड़ो आं पंजाब ईअं ॻंढिया पिया न चओ न सुभान अल्लाह। छा जो खुदा जे बंदे चवे तो रंग विच रंगे गए हो कई रंग ते काले कर गए गुलामी कई ताजा वाले रंग विच रंगे गए कई रंग ते काले कर गए गुलामी कई ताजा वाले क्या रूमी जामी ते करनी बिलाले क्या रूमी जामी ते करनी बिलाले दरते जो आया दामन क्या भर है सारे रसूला दा मदनी फखर है। नारे तकबीर शाने मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। हजरत अनस फरमाइंदो मां मिठे मोहम्मद अरबी जी कचहरी में वेठो आए हिकिड़ो माण्हू आयो अची करे हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो वेठो अदब सां चओ न सुभान अल्लाह। नबी साईं जी मजलिस अदब वारी मजलिस चओ सुभान अल्लाह। हाने हजरत अनस फरमाइंदो चवे तो पैगंबर मोहम्मद अरबी जी दरबार में मां वेठो आया एकड़ो मानू आयो अची करे अदब सां वेठो साईं के अर्ज के या रसूल अल्लाह मां व्यापार कंदो आया तिजारत कंदो आया चओ सुभान अल्लाह। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। तिजारत व्यापार साईं हिन दफ़े मां मक्के पाक मंझां वञा पयो शाम जे मुल्क तिजारत करण लाए व्यापार करण लाए रस्ते में माखे अजीब वाक़ियो हिकिड़ो पेश आयो आ। हाणे जीअं मां वापस आयो आ मुंहिंजी दिलि चयो त इहो वाक़ियो तो मोहम्मद अरबी खे ॿुधायां चओ सुभान अल्लाह। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। वापारी छा थो चवे या रसूल अल्लाह मां मक्के पाक मंझां जॾहिं सामान खणी करे रवानो थियुमि इरादो कयुमि त मां शाम जे मुल्क वेंदो सुभान अल्लाह ऐं उहो अहिड़ो पाक वापार हो जो उन वापार जो ज़िक्र भी रब क़ुरान में कयो आहे चओ सुभान अल्लाह। चवे तो ले इलाफ कुरैश इलाफिहिम रहलत शैतान
वस्सैफ फलयाबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतामहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। चवे तो वापार वा तिजारत हाने वापारी छा तो चवे या रसूल अल्लाह मां मक्के पाक मां पंजे खच्चर ते रवानो थियुम अकेलो हुयुम सफर कंदो रहयुम मां रस्ते ते डिठो एकड़ो मानू बीठो आ जदे मां उनजे करीब वयोस माके जे काडे वेंदो पिया मां यार मां शाम जे मुल्क वेंदो चे भलो थई मेहरबानी कर माके भी खयूं हलदे सवाब थींदुई मुसाफिर आ माके भी ओडे हलणो चेदा ठीक है भला वे बई गॾिजी था हलूं जॾहिं मां उनखे बेल सवार खयो अॻिते हलियासीं मांखे चई कहिड़े रस्ते सां वेंदे मां चयो हिन रस्ते सां चई इहो रस्तो कुझु परे पवंदो आहे ॿियो रस्तो मां जो ॾिठल आहे वेझो बि आहे एॾे हलूं हाणे उन रस्ते ते जॾहिं आयासीं जॾहिं पहाड़ी इलाइक़ो आयो बयाबानी इलाइक़ो आयो हे मुझे खच्चर तो पोयों लही करे हेठ बीठो ऐं मुझे खच्चर जी मुहार पकड़े करे खंजर भी कजई छा तो चवे इन्नी उरीदु लिअक़्तुलन्नक मां थिते अज तोखे कत्ल कंदुसि साईं पो मां चयो मां त तोसां भलाई कई तू हे भलाई जो बदलो मांखे कहिड़ो पियो ॾींदो आहे जो तू तो चवे तो मां तोखे कत्ल कंदुसि मां ॾाढी मिन्नत समाजत कई मां पर हमरा न पियो मञे पो चयो मां माल खपे त माल ॾियां पैसा खपनि त पैसा भी ॾियां सवारी खपे त मां सवारी भी ॾियां चवे इन्नमल मालु ली व इन्नमा उरीदु लिअक़्तुलन्नका हे खच्चर माल पैसा त सभे मां खणंदुसि पर तोखे कत्ल भी ज़रूर कंदुमि अल्लाह जा रसूल पो मां जॾहिं समझुम त हे न मुणंदो पो मां चयो मां त मेहरबानी करे चे केड़ी 5 मिनट रुगो मांखे मोकल दे त मां बरकाता नमाज नफिल पढ़ी वठां ॾाढियां चओ त सही यार बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सही मोहलत मिली सलाई गोठ वारो हाणे मां तहां खां तो पुछां जॾहिं हिन नियत कई हूंदी अल्लाह अकबर चयो हूंदो इहो दर्द दिल वारो अल्लाह अकबर हूंदो या ईअं लफ़्ज़ी कि न तहां सां वारी कार नमाज जामे मस्जिद में अल्लाह अकबर घुमदा पन्नों से सही गाल ओ मौलाना अब्दुल्ला साहब आजाद रहमतुल्लाह अलैह गाल कंदो हो वो फरमाइंदो हो त एकड़े हमारा पयो नमाज पढ़ी इमाम साहब भूलियो पो कहे चयो त 3 रकात आहिनि कहे चयो त 4 रकात आहिनि फैसलो केर करे त हमरा पयो बीठो चे न मौलवी साहब मांखे पक्का 3 रकात आहिनि 3 रकात चे कीअं तोखे पक्का चे तू नमाज शुरू कंदो आ मां भी नमाज शुरू कंदो आ पो मां नमाज में दुकान जो हिसाब कंदो आ अञा थोरो रहंदो आ तंहिंजो मतलब आ 1 रकात रहंदी आ इहा नमाज पो इहा नमाज त मथे वेंदी कान्हे का नमाज उहा कबूल थींदी आ जेका दर्द दिल सां पढ़ी वने चओ सुभान अल्लाह चवे तो अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब खबरदार अल्लाह जे जिक्र सां दिल के इत्मीनान इंदो आ दिल ठरी पवंदी आ नबी जे सरदार मिठे मोहम्मद अरबी के वापारी थो चवे सही मां चयो मां 5 मिनट मोहलत दे त मां बरकाता नमाज नफिल पढ़ा पो मां सही नमाज शुरू कई पहली रकात पूरी कयम बी रकात पूरी कयम बी रकात जे आखिरी सजदे में मां ये लफ्ज शुरू कया सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला नफली नमाज में जेकॾहिं सजदे में माण्हू ॿियूं दुआऊं डिघियूं पढ़े त जायज़ हाने चवे तो मां ये 3 दफा तस्बीह पढ़ी करे पो पढ़ियो अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मल अरकान अर्शिका ओ मुझे अल्लाह कंहिंखे सजे हाथ मथे करे पढ़ो रब जो नालो वठो चो अल्लाह कंहिंखे अल्लाह ओ मुझे अल्लाह मां तो का मदद थो घुरा मेहरबानी कर मुझी मदद फरमा मां अकेलो बीठो आया परेशान हाल में बीठो आया मुझो अकीदो आ जाते कोई कम नहीं दो आ उते मददगार तू हूंदो आ चो सुभान अल्लाह
पयो सजदे में या अरबी में ये लफ्ज चवे तो अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मला अरकान अर्शिका या फ़आलुल लिमा युरीद या मुगीस वगसनीद ये अल्फाज तो पढ़े वो वापारी तो चवे अञा मां सजदे में पयुम थोड़ो ये आवाज थो मां सजदो पूरो करे अतयात पूरी करे अस्सलाम जो वरायो ॾिठम तो जेको धाड़ेल माखे कतल पियो करे वो पान कतल थियो पियो हो सिरी परे धड़ परे एकड़ो नौजवान बीठो आ सोहणो शाहजादो उन हथ में तलवार चओ सुभान अल्लाह चवे तो मां करीब थी करे पूछा कई मां आसमान अंत तू केरा माखे चई तो जो छा वने मांजे तारुफ सा तो जे दुश्मन के मां कतल कियो आ तो जो रस्तो साफ तो जो माल महफूज तो जी जान महफूज हल तू जाडे वने तो वन चे मां सना मेहरबानी कर मुखे पांजो नालो बुधा चे व्यापारी तू मुखे इंसान समझो आ जो तो मां इंसानी वेश में आयो आया हालांकि मां इंसान ना आया मां अल्लाह जे तरफ मोकलियल मलाइका है दाढ़िया जो सुभान अल्लाह दाढ़िया जो सुभान अल्लाह चे भला की आए जे वक्त में तू सजदो शुरू कयो सजदे में ये लफ्ज चई अल्लाहुम्मा सुभान अल्लाह अल्लाह चवे तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलजुल लैल फिन नहार व तूलजुन नहार फिल लैल व तुखरजुल हय्य मिनल मय्यत व तुखरजुल मय्यत मिनल हय्य व तरज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब लफ्ज अल्लाह चओ न सुभान अल्लाह हाने नमाज ज़ुहर की पढ़ंदा वे फर्जन को पो तकबीर चवंदा हो न वो लफ्ज पढ़ो ताके भला रखा जा अल्लाहु अकबर जदे तू पैदा थे मां पैदा थियुम अबो डाडो यो पाड़े वारे मौलवी के वठी आयो अदा बचड़ो जाओ आ कन में आजान चओ न सुभान अल्लाह लफ्ज उते भी आयो जाती लफ्ज अल्लाह जाती लफ्ज अल्लाह सजे कन में आजान खबे में तकबीर अल्लाह अकबर जाती नालो यो छो तू सुभान अल्लाह चओ तो मैं इल्मी नुक्तो बयान कया चओ न सुभान अल्लाह डाढ़िया हाँ अज किलो भिंडी जो भी 150 रुपए को सवा नथो मिले 100 रुपए को सवा नथो मिले इल्मी नुक्तो मां ता के मुफ्त में बुधाया कम अज कम कुछ तो साथ जो चओ सुभान अल्लाह डाढ़िया जो सुभान अल्लाह हाने पार पैदा थियो आ पाड़े जो मौलवी साहब आयो आजान दी नहीं अल्लाह अकबर छा राजा छा हिकमत तवज्जो कयो मुसलमानो ओ जने बच्चो पैदा थियो इंसान हिन जहान में आयो अम्मा जे पेट वारो जहान छड़े आयो हाने हे रोइण शुरू तो करे चवे तो अल्लाह मुझो कोई कोने मां बेवस लाचार माके पानी घुरण भी नहीं दो माके मानी घुरण भी नहीं दी सर्दी लगंदी तो सीज बचा जला भी अपील न करे सकदो मैं बीमार थी पौंदम तो मां बुधाए भी न सकदो मैं हाने रब अल्लाह जे रसूल के चयो पैगंबर मुंजा दिलबर नबी या सुन्नत राय जे कर रब इशारो करे समझायो मुंजा बाना तू कुछ न तो घुरे सके पान के लावारिस अकेलो न समझ तो जो मालिक मां अल्लाह पाण अल्लाह अकबर अल्लाह वडो आ चओ न सुभान अल्लाह अल्लाह वडो आ ओ मुसलमान ओ रब जी जात जो कसम आ हाने वो व्यापारी छा चवंदो आ चवे तो मां पूछा कई मान भला तू केरा जे इन्नमा अन रसूल रब्बिक मां अल्लाह जे तरफ मलाइक लही आयो आया ओ इंसान जे वक्त में तू सजदे में रब के पे सजो तू जे अल्लाह मुजी मदद फरमा अल्लाह मां तो का मदद तो गुरा जरे तू ये लफ्ज सजदे में चया रब जे तरफ मुके हुक्मनामो मिलो ओ मलाइक जल्दी वन फलानी जगह ते मुझो बानो परेशान हाला परेशानी जे आलम में बीठो आ कोई बो मददगार न थस माके सडींदो पयो आ सलाई गोठवारो जथे कोई कम ना चे उते कम केर इंदो आ डाडे चौ से यार केर चौ अल्लाह
चवे तो अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम अल्लाह। केर कमींदो आ जो केर हेरे रे तवज्जो कर, हेरे रे तवज्जो कर। हो दिसो 11 भाइर शहजादे यूसुफ नबी के पकड़े करे खूह में था सटन। जने खूह में धिको दिनो बाहर अची करे छा था चवन बस दिल जाए मरियो गरियो खपी वेदो को बाहर काफले वारो कढी वेंदोस बस जान छुटी पई। अल्लाह जिब्रील के मोकलियो यूसुफ दे वन। यूसुफ चवन लगो मुंजा मौला खूह में तो सटियूं पर खिलंदा था वञन ऐं चवंदा था वञन त मरियो गरियो जान छुटी वई। चईं था चवन चवे तो व औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअमरिहिम हाज़ा। अजकल इन करे परेशान आयूं जो असां अल्लाह जे इस्म के छडियो। जंहिं को पुछ उहो परेशान आ, जंहिं को पुछ उहो परेशान आ। छो अल्लाह हुयो, अल्लाह आहे, अल्लाह रहंदो। ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह। तू सुभान अल्लाह चओ तो मैं कीमती गाल तो ॿुधायां। इमामुल औलिया हजरत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ वारा अल्लाह उनकी कबर ते करोड़ा रहमतों नाज़िल फरमाए आमीन। उन्हनि जॾहिं इहो मदरसो पे ठारायो पोइ कंहिं फ़कीर मशवरो ॾिनो चइसि हेॾो वॾो कमु आहे मदरसो बग़ैर तामुन जे ॾाढो ॾुखियो ठही सघे थो। इन जे करे तव्हां रसीद बुक छपरायो पोइ कंहिं माण्हू खे मोकिलींदासीं जमात जा ॻोठ आहिनि कुझु न कुझु चंदो करे ईंदो। मदरसे जी तामीर ते ख़र्च पियो थींदो आहे, अॻिते कमु हलाइणो आहे। हज़रत साईं ॿेर वारनि रसीद बुक छपराया। इहा ख़बर उस्तादुल उलमा साईं चांडिया साहब रहमतुल्लाह अलैह खे पई। चओ सुभान अल्लाह। चांडियो त चांडियो हो न साईं। आया दरगाह ते चो हज़रत साईं ॿेर वारा हज़रत चांडिया साहब रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द हा। चे मौली अब्दुल करीम चे जी मुंहिंजा साईं चे मां ॿुधो आहे रसीद बुक छपराया थी। चे हा साईं साथियुनि मशवरो ॾिनो हाओ चे मदरसो मस्जिद कंहिंजा आहिनि। चे साईं अल्लाह जा। चे पोइ अल्लाह वटि कुझु कोन्हे छा? उन खां घुर न, उन खां घुर। साईं जन उन वक़्त में हिकिड़े फ़कीर खे चयो अदा अलमारी में रसीद बुक पया थी खॾ खोटे करे दफ़न करे छॾ अल्लाह ॾींदो। तो जेको माण्हू रब ते भरवसो थो करे न परेशान न थींदो, परेशान न थींदो। चे जंहिं वक़्त में तू ये लफ्ज़ चया न अल्लाह मदद कर। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम भी इएं पियो चए मौला खिलंदा था वञनि चवनि था मरियो गरियो जान छुटी पई। ईअं था चवनि। चे हा चे इहे ईअं था चवनि पर मां रब जो कुझु चवां थो उहो बि यूसुफ ॿुध। चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह। फरमाया वा औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम औहैना इलैहि लतुनब्बिअन्न हम ज़मीरा जुदा लतुनब्बिअन्न। उलमा खां पुछो त लतुनब्बिअन्न यो छाजो सीगो आहे? ताकीद जो सीगो आहे। छाजो आहे? ताकीद जो सीगो। लतुनब्बिअन्न चवे तो व औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअमरिहिम हाज़ा व हुम ला यशउरून। ओ यूसुफ जी अल्लाह चे छा था चवन? चे साईं चवन था करी वेंदो मरी वेंदो जान छुटी पई। चे मां रब ऐलान तो कयां से केड़ो ऐलान है? चे जेके तोके खूह में सटे करे खुशी था कन त करी वियो मरी वेंदो जान छुटी पई। मां रब ऐलान तो कयां ये सुभाणे भिखारी बंदी करे तो जे दरवाजे ते ईंदा ये घुरण वारा हुंदा तू ॾियण वारो हूंदे। चओ सुभान अल्लाह। चवे तो किसी को ताज सुल्तानी किसी को भीख दर दर पे मेरे मौला तेरी मर्जी जिधर चाहे उधर कर दे। ख्वाजा साहब जो अल्फाज मुझे याद आया सुभान अल्लाह। जो ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह छा फरमाई? कोई बन गई रौनक अखियां दी
कोई बन गई रौनक अखियां दी, कोई शीस महल छोड़ के चलिया, कोई पल्लिया नाज ते नखरियां विच, कोई रेत गरम ते सड़ चलिया, कोई भुल गया मकसद आवन दा, कोई करके मकसद हल चलिया। इत हर कोई फरीद मुसाफिर, कोई अज चलिया कोई कल चलिया, पर खट्टे उहो वियो जंहिंजी दिल जी कोठी जे अंदर नूर जो दियो थो बरे, जे दिए जो नालो आहे अल्लाह। लफ्ज़ अल्लाह चो सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह जो दियो बारे थो, जिक्र करे थो, पंहिंजे रब के याद करे थो। खुदा जो कसम आ उनकी दुनिया भी आबाद, कबर भी आबाद, क़यामत में भी इहो मुसलमान जिंदाबाद। अज कपड़ा तो अच्छा पायूं था, दिल मेरी दिल के साफ कयो, दिल साफ थी रब जे जिक्र सा। वड्डे में वड्डो जिक्र जो इस्म आज़म जो है अल्लाह। चाहे बा चाहे करे करे बेसाख्ता भी बगैर इरादे जे लफ्ज निकरी वेंदा आहिनि। माण्हू वञे थो पियो न तिखो तिखो वञे ओचितो किरी पियो त लफ्ज निकरी वेंदो अल्लाह आहे न। छो अल्लाह करीम फरमायो ओ मुंहिंजा बाना मुंहिंजे नाले सां तो जो कल्बी ताल्लुक वो गुनाहन जे करे दिल थी वई कारी, शैतान असर करे वियो, गफलत अची वई, दुनिया जी हुब, जाह जी हुब, इज्जत जी हुब, मफादात जी हुब, इन सभिन शयन जे करे तू मुखां गाफिल थी वे, वरना तो जी जात जो ताल्लुक मां अल्लाह जे इस्म सां त एडो पक्को आ, एडो पक्को आ जो तू कदे भी विसारे न तो सके। बीमारी में हूंदे तले भी तू ये चौंदे अल्लाह अल्लाह अल्लाह। अल्लाह ताला कुरान पाक में जात ये चयो तू मुंहिंजो दर छॾे त न, पर छो छॾे वई, कहिड़ी शइ विच में आई। या अय्युहल इंसान, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। चओ सुभान अल्लाह। ऐं कुरान शरीफ खोलींदो न तकरीबन कुरान शरीफ जे हिकड़े हिकड़े रुकू में भी अल्लाह जो नालो 2 दफा 3 दफा जरूर इंदो। एक एक सूरत में 5 दफा 3 दफा 10 दफा लाजमी इंदो। पर कुरान पाक में हिकड़ी एड़ी सूरत आहे जह सूरत पाक में लफ्ज अल्लाह 40 दफा आयो। घणा दफा बुधाइंदो को तव्हां इम्तिहान जो मके। हिकड़ी कुरान पाक में एड़ी सूरत आहे जंहिंमें अल्लाह जो जाती नालो लफ्ज अल्लाह 40 दफा आयो। बुधाइंदो न एडे असां खोजना का जान भी हुजे न, असां तो लगा पिया हूं दुनिया जी हुब में हल हला, हे भी हुजे हे भी हुजे हे भी हुजे हे भी हुजे। असां तो इनी गफलत वारी चादर वेढ़े करे असां हथी का थिया पिया आहियूं। हेॾे त असांखे टाइम ही कोन्हे न जो हिन जो दौर कयूं, तिलावत कयूं, हिनके समझूं, हिनके पढ़ूं। उहे माण्हू हलिया विया जेके असुर जो उथी करे कुरान पाक खोले करे पंहिंजो अखियूं भी ठारींदा हा त पंहिंजो सीनो भी तिलावत सां ठारींदा। चलो बे साल में माशाअल्लाह स्टेज वारा बाबा वरी नाराज थी वेंदा, चवंदा बरोच मौलवी हो, बरोच की जिद कहीं न बुधाएं। अब कुरान करीम में सूरत मुजादला कद समे अल्लाह कौल लती तुजादिलुक फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यस्मउ तहावरकुमा। इया सूरत एड़ी आ जंहिंमें लफ्ज अल्लाह 40 दफा आयो आहे। चओ सुभान अल्लाह। रब जो जाती नालो अल्लाह। अल्लाह करीम फरमायो या अय्युहल इंसान, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम
अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। तू मां रब जो दरवाजो छाजे करे छडियो आ रब ॼण त मयार थो ॾे। हालांकि मां तोखे पैदा कयो आ फसव्वाका, मां तोखे बराबर कयो आ। सुभान अल्लाह। हिकड़ो हथ जे कदे 2 फुट वडो हुजे आ ॿियो नंढो हुजे हथ माण्हू सोनो ठहे आ चवे तो ना ना बराबर करे छडिया तमाई। सुभान अल्लाह। वलक़द खलक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी क़रारिन मकीन सुम्मा खलक़नन नुतफता अलक़तन फखलक़नल अलक़ता मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़ता इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। फतबारकल्लाह चवे तो बरकत वारो नालो भी अल्लाह जो आ, रहमत वारो नालो भी अल्लाह जो आ। ओ मुसलमानो जने मानो अल्लाह जो नालो वठंदो आ रब जे तरफों जवाब इहो इंदो आ लब्बैक या अब्दी। जी मुंजा बाना मुखे तू सजो आ हाने तू अपील कंदो वञ मां तो जी अपील के मंजूर कया। तू सवाल कंदो वञ मां तो जो सवाल कबूल करे छडा। तो त मां पाण कुरान करीम में ऐलान करे छडियो आ चवे तो व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। मां त चयो जेको बानो मुखे सडींदो आ इए चौंदो अल्लाह मां गुनाहगार ते सियाकार बदकार आया मुंजा मौला मेहरबानी करे मुखे माफ फरमा। अल्लाह करीम ऐलान तो करे जले दिल सा मुंजो बानो मुंजो नालो वठंदो आ मां रब ऐलान करे छडियो आ मुंजा बाना घुरण तो जो कमा अता करण मां अल्लाह जी जात जो कमा। चो सुभान अल्लाह। चवे तो तेरी रहमतू का दरिया जाओ तो सही। सुभान अल्लाह। तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है मुझे भीख मिल रही है मेरा काम चल रहा है। केरा बादियण वारो भाई अतला मथे कर गवाही दो रहमत जा मलाइक मौजूद है न जाते कुरान दी कचहरी थी दिया उते रहमत जा मलाइक मौजूद हुंदा है न। हाने जदे रब जी तौहीद जो मामलो अची वने त पो दिल जा दरवाजा खोले करे ज़बान सा ये लफ्ज चंदो वन अल्लाह। ये रहमत वारा मलाइक क़यामत जे मैदान में तो जे मुझे ईमान जा गवाह बनदी वेंदा। जदे रहमत जा मलाइक ईमान जी गवाही दींदा इंशाअल्लाह तो जा मुंजा बेड़ा पार थींदा। चो सुभान अल्लाह। चवे तो जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेश नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनाहगारों न घबराओ सिया करो न शर्माओ सुनो आवाज कानों में जो आती है मोहम्मद की। गुनाहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। कायम रखो जरे जबान ते अल्लाह जो नालो जारी हुंदो। ओ मुसलमानों रात जो उठी करे लफ्ज चो अल्लाह। तू भले फर्श ते सुतो पयो आ अर्श वारो रब मथे तो चवे ओ मुजाबाना ओ मुजाबाना तू मुझो नालो वरतो आ मुझो जाती नालो तो वरतो आ ए इस्म जात आ। हाने रब ऐलान तो करे बाना अगते तू घुरंदो वंत मां रब अता कंदो वना। चो सुभान अल्लाह।
वो एडो रहीम ते एडो करीम आ घुरो पंजे मालिक खान इज्जत जा खजाना उन्हीं वट आइन रिज़्क जा खजाना उन्हीं वट आइन रहमत जा खजाना उन्हीं वट आइन बरकत जा खजाना उन्हीं वट आइन वो मुल्कन जो मालिक आ जवे तो लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्ज़ यखलुकु मा यशा यह बोले मैं यशा इनासा व यह बोले मैं यशा ज़ुकूर औ यज़व्वजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। जिंदगी बाकी मुलाकात बाकी इशारो मिलियो वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मां पांजे भांग जी दुआ कया या अल्लाह असांजे वेहण बुधण बुधान के कबूल फरमा। इलाहुल आलमीन इन्हीं दीनी मदरसे के दीनी इदारे के क़यामत आबाद फरमा। जेके मुदरस मुहतमिमीन हैं या अल्लाह उनकी मेहनत के कबूल फरमा। मुआविनीन की खिदमत के कबूल फरमा। पढ़